सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे इन्हनि संतनि महात्माउनि दरवेशनि खां सदाई असांखे प्रेरणा मिलंदी रहंदी आहे। उनजो हिकिड़ो लफ़्ज़ उहो जीवन बनाए छॾींदो आहे। छाकाणि हक़ीक़त में उहो लफ़्ज़ न हूंदो आहे, उहो उनजो जीवन हूंदो आहे, उनजो अमल हूंदो आहे। असां जंहिं चीज़ ते पाण अमल कंदासीं उहो ॿिए खे चवंदासीं, उहो अमल में अची वेंदो। जेकॾहिं असां पाण उन ते अमल न कंदासीं, सिर्फ़ु ॿिए खे चवंदासीं, सम्झाईंदासीं, जेतिरो बि सम्झायूं सभु हवाउनि में उॾामी वेंदा, कुझु बि कोन थींदो, अमल कुझु बि न थींदो आहे। इन करे अॼु ते ॾिसंदासीं जेके संत महात्माऊं दरवेश थिया आहिनि, नियर अबाउट सभु मां नथो चवां, पर ज़्यादातर सभु अनपढ़िया जेके बि आहिनि, कॾहिं स्कूल ॾिठूं कोन, उन्हनि जी ॿोली बि इहा कंहिंखे सम्झ में ईंदी, कंहिंखे कोन ईंदी, इहो बि पतो न पवंदो अलाए छा चयूं, हिकिड़ो लफ़्ज़ चई छॾींदा आहिनि। कोई उनजी उथी वेठी चऊं, अंदाज़ चऊं, तौर तरीक़ो चऊं, खाधा पीता चऊं, इस्तेमाल जूं सभई चीज़ूं चऊं, पोइ शायदि कंहिंखे सम्झ में न ईंदी। पोइ असां वेठा हुआसीं, पकिड़े संत जो नालो आयो, ॿई ॼणनि पाण में ॻाल्हि पई कई, मां बि हुन में जोयो, पकिड़े चयोसीं त वेंदा आहियूं त जेके लखे माण्हू ईंदा आहिनि, उनजा सामान जेके साबू ते रखिया नी, भई उन जेको आहे रेडियो बि अथसि, सुल्फी बि अथसि, सभु चीज़ूं उहे ॻणाए वियो, भंग बि अथसि, चर्स बि रखी अथसि, अञा ताईं जेका पाण पींदो, सभई चीज़ूं उहे ॻणाए वियो जेके शायदि संसार में असां कंहिं हिक खे चङो न सम्झूं। पर चए लखे माण्हू त सभिनी जी मुराद बि पूरी थींदी आहे। और ॿियो जेको काॾे वेठो हुओ चए पियो, या ॾिसण में त का चङी चीज़ कोन्हे, पर हाणे पतो न आहे मालिक छा ते रियाज़ था जेको कंदो पिया, ॾिसण अमल में का चङी कोन थी लॻे। उनजे बावजूदि असां हुनखे ॾिसंदासीं, उनजो हिकु हिकु लफ़्ज़ तारे छॾींदो आहे। ऐं केतिरा वॾा स्कॉलर, समझदार, ॿियनि खे सम्झाइण वारा स्पीकर्स हिकु हिकु चीज़ ते ॻाल्हाईंदा, उनजा किताब, नालो, लेकिन अॼु ताईं कंहिं बि वॾे स्पीकर या समझ वारे या स्कॉलर जी समाधि कोन्हे थी। अॼु ताईं कोई उनजे समाधि तस्वीर जॻह शीश झुकाइण कोन्हे आयो। जन एतिरा किताब लिखिया, जन एतिरो कुझु कयो, एतिरियूं ज्ञान जूं ॻाल्हियूं कयूं, लेकिन उन जॻह शीश झुकाइण कोई कोन्हे वेंदो। पर सभु अनपढ़िया, जंहिंजो लफ़्ज़ बि को समझ में अचे कोई न अचे, पर उन हिकु लफ़्ज़ तारे छॾे, उनजो पतो न आहे कॾहिं आयो कॾहिं वियो, पोइ बि सभु उनजे दर ते झुकंदा पिया हूंदा आहिनि। उनजो कारण सिर्फ़ु इहो हूंदो आहे त जेके चीज़ूं असां सिर्फ़ु ॻाल्हियूं कंदासीं, अमल कंदासीं, उहे ॻाल्हियूं हवाउनि में उॾामी वेंदियूं, ते अमल न थींदो। जेके बि आहिनि
जीअं हिकिड़े शहर में पंहिंजो रीतुनि रस्मुनि जा जेके हूंदा आहिनि सभु पंहिंजा शहर वारनि मिली करे बंधन मुक़ररु कया जेको हे कुझु थियणु खपे अमल थियणु खपे हे चीज़ूं हुजणु खपनि हे जना अचणु खपे सभु किताब में लिखियऊं सभु शहर ते अमल जे लाइ आहियूं जेके बि आहियूं पोइ माॾे आया चयो हे असां सॼे शहर लाइ कयो आहे सो तव्हां आसीस ॾियो आया हुते राजघाट में आशीर्वाद वधणु त मां जे चयो अरे पैदनि जी पहचान त मां कहिड़ी आशीर्वाद ॾियां चयो मुंहिंजी पैदनि जी पहचान आहे चए मुंहिंजो कोई चीज़ ते अमल ई न थींदो त ॻाल्हायूं छा चएसि सभिनी शहर वारनि सभिनी मिली करे एॾो कयो आहे छो न थींदो मतिलबु शराब जी टेबल ते वेही करे फ़ैसिलो कंदा वे त शराब ते पाबंदी आहे तव्हांजो केरु ॿुधो फ़ैसिलो वेही करे असां शराब जी टेबल ते कंदासीं भई हे चीज़ूं लिखंदासीं त शराब ते पाबंदी विझूं केरु तव्हांजी ॿुधो पहिरियों तव्हां सभु पाण त छॾो न पोइ थींदो कुझु बि जेको कुझु कयो अथव त पाण केतिरो अमल कंदा पहिरियों इहो त लिखो सो हक़ीक़त में असां जॾहिं पाण अमल न कंदा आहियूं सिर्फ़ु ॿियनि ते चवंदा आहियूं पोइ उहा चीज़ कॾहिं अमल में न ईंदी